अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल्लिल आलमीन। सवाल कयो आहे सूफ़ी साबिर अली रिंद। उहो त चए त के माण्हू मस्जिद जे पेश इमाम खे जेको सिर्फ़ु क़ुरान नाज़रा पढ़ियल आहे उनखे या जाहिल माण्हू खे मुफ़्ती चवंदा आहिनि, छा उहे चवणु जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कंहिं गैर आलिम खे आलिम चवणु या कंहिं गैर मुफ़्ती खे मुफ़्ती चवणु, अहिड़े नमूने सां जेको नाज़रा क़ुरान पढ़ियल आहे उनखे हाफ़िज़ चवणु या उनखे लक़ब ॾियणु या उनखे मुफ़्ती सॾणु इहो जाइज़ न आहे। हिन करे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फ़रमायो, मा यल्फ़िज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीदुन। इंसान वात मां जो कुझु लफ़्ज़ कढे थो त उन वक़्तु लिखण वारा वेठा आहिनि जेके उन जी ॻाल्हि लिखी था छॾनि। इन आयत मुबारका जो मफ़हूम इहो आहे त जा बि ॻाल्हि इंसान पंहिंजे ज़ुबान मां कढे थो त उहे मलाइक उन जे दफ़्तर जे अंदरि लिखी था छॾनि। इन जे तहत तंबीहुल गाफ़िलीन में अबू ज़करिया रहमहुल्लाह ताला फ़रमाए थो त फ़इज़ा क़ाल मुहियुद्दीन औ नासिरुद्दीन व नहव ज़ालिका, जेकॾहिं को शख़्स कंहिंखे मुहियुद्दीन लक़ब ॾिए थो या नासिरुद्दीन या उन जहिड़ा ॿिया के लक़ब ॾिए थो, फला बुद्द व अन युसअल यौमल क़ियामते, ऐं ज़रूरी आहे त उन खां उन जे बारे में क़यामत जे ॾिहाड़े सवाल कयो वेंदो, हल हुअ सादिकुन फ़ी वस्फ़िही औ काज़िबुन, छा जेका तूं कंहिंखे वसफ़ लॻाई आहे, सिफ़त ॾिनी आहे, लक़ब ॾिनो आहे, उहो इन जो अहल आहे या न? जेकॾहिं अहल हूंदो त इहा सची ॻाल्हि आहे, जेकॾहिं न हूंदो त कूड़ी ॻाल्हि आहे। गोया के पाण फ़रमाइनि था जेकॾहिं कंहिं शख़्स खे लक़ब थो ॾिए ऐं उहो शख़्स जेकॾहिं उन लक़ब जो अहल आहे, हक़दार आहे, त उन सूरत में इहो सचो आहे। पर जेकॾहिं उहो अहल नाहे, हक़दार नाहे, त उन सूरत में लक़ब ॾियण वारो कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। ऐं कूड़ जे बारे में अल्लाह रब्बुल इज़्ज़त थो फ़रमाए त कूड़नि जे मथां लानत हूंदी आहे। इन जे करे जेको शख़्स कंहिं नाज़रा पढ़ियल खे मुफ़्ती जो लक़ब ॾिए थो या आलिम जो लक़ब ॾिए थो या अहिड़े नमूने सां कंहिं जाहिल खे इहे लक़ब ॾिए थो त गोया के कूड़ हणी रहियो आहे ऐं कूड़े जे मथां अल्लाह जी लानत हूंदी आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।